सलामकुम उस्ताद इमाम का हाजी हनीफ़ ऐं सफदर चांडिया ये ज़ाहिर में रहंदा आहिनि दोस्त असांजा मके में। तो अॼुकल्ह जे दौर में कंहिंखे बि सच न चइजे, जंहिंखे बि सच चओ त सम्झो त हथ सां दुश्मनी विहाए छॾी पंहिंजी। ऐं उन खां अलावा जेको हिकु सरदार हुयो, उहो छा कंदो हुयो त जेको बि ग़लती कंदो हुयो, भली पंहिंजो वज़ीर हुजे, जेको तर जो हुजे, जूई जो हुजे, जेको बि ग़लती कंदो हुयो उनखे खणी कुतनि जे पिंजरे में अंदरि उछले छॾींदो हुयो। पोइ हुन जेके प्यारा प्यारा सेक्रेटरी हुया या वज़ीर हुया, उहे माना जेको बि कंदो हो, माना कंहिं बि क़िस्म जी ग़लती उनखे खणी कुतनि जे पिंजरे में अंदरि उछले छॾींदो हुयो। पोइ उनजो हिकिड़ो पुराणो हिकिड़ो हुयो जेको कमदार हुयो, उनजो ॾिठो त कॾहिं न कॾहिं मुंहिंजो वारो बि ईंदो, मां बि का ग़लती कंदुमि, मूंखे बि खणी पिंजरे में उछले छॾींदो। पोइ जेको कुतनि खे जेको खाराईंदो हुयो, गोश्त वग़ैरह ख़िदमत कंदो हुयो, उनखे हिकिड़े ॾींहुं चयईं त छॾ त मां हिन कुतनि जी ख़िदमत कयां भला कुझु ॾींहं राति जो। चयईं ठीकु आहे, भली अची कर। उन कमदार उनजी ख़िदमत कई, कुतनि जी 10-20 ॾींहं गुज़री विया, महीनो कुते जी ख़िदमत कई। हिकु ॾींहुं खां हिन पोइ का ग़लती थी वई अहिड़ी, जेको सरदार जेको हुकुम ॾिनो त हिन कमदार खे खणी अंदरि उछलियो कुते जे पिंजरे में। हुनखे खणी जो कुते जे पिंजरे में उछलियो त कुतनि हुनखे सुञातो हुयो, असांजी ख़िदमत कंदो हुयो, सभु कुता हुनजे पेरनि ते किरी पिया। त जेको सरदार वेही ॾिसे पियो त हिनखे कुतनि छो न खाधो, त हुनखे पुछा कई कुता छो नथा खाइनि। चई सरदार जेको तोखो वधीक त कुता भला आहिनि, तोसां जेका चङाई कयमि, जेको तोखे खारायमि पीआरियमि, तुंहिंजा ग़लति जा जाइज़ कम सभु मां तुंहिंजा कया, पर तूं वटि मुंहिंजो इहो क़दुरु थियो, हिकिड़ो जेको कमु मां ग़लति कयो, मूंखे खणी कुते जे पिंजरे में अंदरि उछली, हिन कुतनि जी ख़िदमत मां 20 ॾींहं कई, त ॾिसी त मुंहिंजे पेरनि ते किरी पिया। तुंहिंजी ख़िदमत मां 40 सालनि खां वठी कंदो थो अचां, त हिकिड़ी ग़लती जे करे। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई हूंदी आहे, भली माण्हू जेको 100 कमु भला करे, पर अचानक को ग़लती में हिकिड़ो कमु हुन में ख़राबु थी वेंदो न, उहे जेके भला कम कयईं न उहे सभु ख़तमु थी वेंदा। उहो जेको ख़राबु कमु हिकिड़ो हुन में ग़लती थी वई न, उनखे माण्हू वेठा ॻाईंदा, फलाणो जेको भलो न आहे, हे फलाणो कमु ख़राबु कयईं। उहो न सोचींदा हुन 100 कमु भलो जेको कयो उहो माना छुटो, उन ते सहार अची वेंदो। त दोस्तो ॻाल्हि इहा ई आहे। अगरि वीडियो पसंदि जे लाइक ऐं शेयर कजो।